सलाम डॉक्टर डॉक्टर जिंदाबाद पाकिस्तान पांजाबाद हसनन शाह जे तरफां डॉक्टरन के सलाम हुजे। मौला शाह जे तरफां डॉक्टरन के सलाम। अस्सलाम वालेकुम दोस्तों भाइयों भेनरो जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे हिन वक़्तु दुनिया जा 198 मुल्क कोरोना वायरस जी वबा में मुब्तला आहिनि ऐं हिन वबा ख़िलाफ़ जंग कंदड़नि में पहिरीं सिफ़ में जेको पेशो बीठल आहे उहो पेशो आहे डॉक्टर। मां तमामु दुनिया जे हर हिकु कुंड कुछ में रहंदड़ हर हिकु डॉक्टर खे सुर्ख सलाम पेश कयां थो जेके डॉक्टर नर्सूं ऐं सिहत खाते में कमु कंदड़ हर हिकु शख़्स जेको पंहिंजी ज़िंदगीअ खे दाव ते रखी करे पंहिंजी ज़िंदगीअ सां खेॾी करे कोरोना वायरस जे ख़िलाफ़ जंग विड़नि था। मां न सिर्फ़ु डॉक्टरनि खे पर उन्हनि रज़ाकारनि खे उन्हनि अवामी माण्हुनि खे सलाम पेश कयां थो जेके हिन कोरोना वायरस जी वबा ख़िलाफ़